बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब तारीफ़ूं अल्लाह पाक जे लाइ जेको ॿिन्ही जान जो मालिक ख़ालिक पालींदड़ आहे। देर जे लाइ थोरी माज़रत ऐं पूरे 3 बजे लाइव अची वई आहियां, पर जिते दोस्त महिमान ओचिता परे जा अची विया, पोइ उन लाइ पूरो कलाकु देरि थी उन लाइ दोस्तनि तरह कयो हूंदो ऐं इंतिहाई उनखां माज़रत कयां। दोस्तो, अॼु लाइव अचण जो मक़सदु त ऑल सिंध एम्प्लॉइज़ एक्शन कमेटी सिंध तरफ़ां सिंध जे सभिनी मुलाज़िमनि जे लाइ 22 तारीख़ ते कराची प्रेस क्लब ते एहतजाज रखियो वियो आहे। दोस्तनि थोरो तकड़ि ऐं जल्दबाज़ी में खणी चवां इहा तारीख़ रखी छॾी। उनखां अॻे थोरो पहिरीं कुझु तव्हांजे अॻियां वज़ाहतूं करे वञा त सिंध हुकूमत पारां जॾहिं बजट पेश कई पई वई, हक़ीक़त में इहा ॻाल्हि हींअर तजुर्बो थियो असांखे बि त बजट पेश करण खां अॻे हे एहतजाज थियणु खपंदा हुआ या बजट वारे ॾींहुं एहतजाज कजे हा। पर जीअं त हाणे सिंध अंदरि काफ़ी सारियूं मुलाज़िमनि जूं तंज़ीमूं लॻभॻि सिंध हुकूमत जे 40 खाता आहिनि, पर कंहिं बि इन शइ ते ध्यानु कोन ॾिनो या कंहिं कोशिश न कई। पोइ सोशल मीडिया ते मूं ॾिठो त उस्तादनि या ॿिया जेके मुलाज़िम उनजी वठ पकड़ लॻी पई त केर बि अहिड़ो माण्हू कोन्हे जेको एहतजाज करे एहतजाज जी काल ॾे। पोइ नेठ मूं दोस्तनि सां राब्तो कयो, उनमें पहिरीं मूं गस्ता जे मर्कज़ सां राब्तो कयो। मर्कज़ी क़यादत खे मूं चयो त बाबा अचो गॾु मीटिंग था सारियूं, पोइ जेको बि तइ थियो सभई गॾु लिखंदासीं। त गस्ता जी मर्कज़ी अॻुवान आहे, उन मूंखे चयो त आज साहिब असां अॻे 2021-22 में एहतजाज कयो, अॻिगा जे प्लेटफॉर्म याद आहे हिकिड़ो हिननि जी ठहियल हुई, त उन में असांखे रुसवा कयो हुयो। सिर्फ़ु गस्ता जा उस्ताद सेकेंडरी उस्ताद या ॿिया कोन आया, पेर कढे विया ऐं असांजो तजुर्बो सुठो न रहियो। उन जेकी तव्हां गस्ता जो जेको सेकंड क़यादत आहे, जनरल सेक्रेटरी आहे, उन सां राब्तो करियो। ऐं पोइ मूं वरी उन दोस्त सां राब्तो कयो। उन दोस्त चयो त हाज साहिब इनशाला असीं भरपूर शिरकत कंदासीं, हैदराबाद में जेका गॾिजाणी आहे उन में शिरकत कंदासीं। उन खां पोइ मूं तक़रीबन जेके बि असांजूं काफ़ी सारियूं सिंध हुकूमत जे जेके मुलाज़िम तंज़ीमूं आहिनि, उन्हनि जे असफ़ आहे, उन मंझि तव्हांखे रब ने किथे त लोअर स्टाफ आहे, रेवेन्यू जा दोस्त आहिनि, गज़ट जा दोस्त आहिनि, सभिनी सां मूं राब्ता कया। ऐं कुझु सां वरी साईं सिकंदर जो आमतौर राब्ता करियां। पोइ नेठ असां हिकिड़ी डेट मुक़ररु कईसीं हैदराबाद में, तव्हां ॾिठो त हैदराबाद में सभिनी दोस्तनि खे उते घुरायासीं। पर काफ़ी दोस्त जिन सोशल मीडिया ते तमामु घणो एक्टिव हुआ ऐं उन्हनि असांखे यकीन बि ॾियारियो त असां गॾिजाणी मिलंदासीं, पर पोइ उहे दोस्त फ़ोन बंदि करे छॾियो, उहे दोस्त कोन आया। ख़ैर ठीकु आहे, पंहिंजी मर्ज़ी आहे, असां नथा चऊं हरू भरो अचो। पोइ उते मोकिलियो दोस्तनि खे, चयो त बाबा जेके बि हिते तंज़ीम जा अॻुवान गॾु थिया आहियो, इहे सभु असां हाणे इन कमेटी जा मेंबर हूंदासीं। चेयरमैनूं इहे सेक्रेटरियूं इहे अहमियत कोन रखनि, हर मेंबर जी यकसा हैसियत हूंदी। पोइ चाहे भले उहो नाइब कासिद हुजे या चाहे को प्रोफेसर बि हुजे, सभु इहे भाड़ा पाणी मुलाज़िम आहिनि। असांजो मक़सदु आहे त सिंधी मुलाज़िमनि खे जीअं 50% पघार वधायो, 50 पघार ऐं पेंशन, ऐं असांखे जेको ॿियनि सूबनि खे या वफ़ाक़ DRA ॾिठो उहो बि ॾियो, ऐं ग्रुप इंस्टीट्यूट ॾिनो वञे। इन्हनि शयुनि ते असां मुतफ़िक़ थियासीं ऐं दोस्तनि सभिनी गॾिजी सॼी 23 तारीख़ जून जी डेट रखी हुई एहतजाज जी। उनखां पोइ 2 ॾींहंनि खां पोइ वरी ॿिया दोस्त जाॻिया जिन सां मूं पहिरीं राब्तो कयो, त वरी उन्हनि मीटिंग सॾाई। अरे बाबा तव्हां अचो, जेकॾहिं तव्हांखे अॻुवाणी जो शौक़ु आहे त असीं बि ॾियण जे लाइ तयारु आहियूं।
बहरहाल पर उहो दोस्त असांजा उहो भाउर आहिनि उन्हनि असांजी हिकु ॿ न ॻाल्हि ॿुधी ऐं उन्हनि पंहिंजी ॿियो हिकिड़ो ईअं खणी चवां त दोस्तनि जो अलॻि ग्रुप ठाहे धड़ो ठाहे उते अनाउंस कयूं 3 तारीख़ जो पोइ तव्हां ॾिठो त 23 तारीख़ ते जेको एहतजाज थियो उन मंझि काफ़ी सारा मुलाज़िम आया हुआ हीअं न आहे अलहमदिल्ला ऐं उन मंझि आउं एज़ ए वर्कर जी हैसियत में शामिलु थियोसि छो त साईं सिकंदर उन कमिटी जो मेंबर हो ॿिया जेके बि दोस्त हुआ जेके तंज़ीम माण्हू मेंबर हुआ पर उन में थोरो हिकिड़ो बदनज़ीमी आहे पता थी जंहिं महिल दोस्त ॻाल्हि जे लाइ विया त दोस्तनि मूंखे हाणे ॿुधायो त साईं सिकंदर गैर मुतलका माण्हू वठी मीटिंग जी वेही रहियो जेको ग़लति अमल हो मूंखे हाणे ख़बर पई आहे पोइ कुझु दोस्त माना नाराज़ थिया ईअं न हुअणु घुरिजे हे जॾहिं असां मूव कयोसीं त अलाए छो हिते हज़ारी मुलाज़िम हुआ इहा मुंहिंजे नसीब में शइ लॻी त मूंखे धकु लॻी वियो ऐं धकु बि एॾो ज़ोर सां लॻो अञा ताईं बि हीउ मुंहिंजो खाॿी आहे न दिलि जो पासो आहे पोयां अञा ताईं हिन साइड सां सुम्ही कोन थो सघां ज़ोर सां धकु लॻो उन ते बि दोस्तनि मूंखे ॾुख थियो त उन ते बि दोस्तनि जो त हाई साहब ढंग कयो आहे कूड़ थो करे ऐं हथरादो करियो आहे का शइ कान्हे ईअं कोन्हे बहरहाल अलाह हुनखे ख़ुशि रखे पर इहे ॻाल्हियूं ग़लति आहिनि हरूभरू किथे इल्ज़ाम हणणी पंहिंजो हथरादो ठाहिण ऐं ॿिए खे नीचे ॾेखारणु पाण खे मथे ॾेखारणु वॾी ज़ात रब पाक जी हर को इंसानु गुनाहगार आहे कर पोइ मूंखे धकु लॻी वियो ऐं सख़्तु तकलीफ़ हुई मूंखे उनजे बावजूदि आउं धरणे में शामिलु रहियुसि छो त अॻिते मूंखे धकु लॻो त उहो धरणो अॻिते न वधी सघियो जिते मूंखे धकु लॻो उते ई वेही रहियासीं न त असां पंहिंजी मंज़िल ते पुॼण वारो हुउसि पोइ पुलिस रोके वरितो सभिनी दोस्तनि खे पोइ शाम जो दोस्त जंहिं महिल ॿुधाइनि पिया त बाबा मर्कज़ी जेके क़ाइदे न आउं त मेंबर हुउसि त ॻाल्हियुनि जे लाइ घुरायो वियो आहे पाण खे मिनिस्टर साहिबनि 2-3 मिनिस्टरनि घुरायो आहे मसल हाल था थियनि पोइ दोस्तनि एम्बुलेंस घुराई मूंखे इलाही तकलीफ़ वधी पोइ दोस्त मूंखे खणी अस्पताल ट्रामा सेंटर उते मूंखे दवाऊं वग़ैरह ॾिनियूं हुयूं इंजेक्शन वग़ैरह लॻायूं हुयूं एक्सरे वग़ैरह थियो डॉक्टरनि चयो त मसल्स खे इलाही धकु लॻो आहे पर का बि फ्रैक्चर वग़ैरह कोन थियो आहे असांखे ॾिसण में कोन थो अचे पोइ आउं वापसि राति जो घरु आयुसि ऐं जीअं घरु आयुसि त मूंखे सही राति निंड कोन आई तकलीफ़ हुई पोइ सुबुह जो सवेरे वरी ऐं डॉक्टरनि खे ॾेखारण वियुसि त उन्हनि चयो त बाबा हींअर तुंहिंजे ईसी जी तमामु ख़राबु पई अचे तव्हांखे तमामु वॾो शदीद अटैक थियल आहे तव्हांजी फौरन ऑपरेशन थींदी हिते असांजे पाड़े में जी मलीर हाट ते चेस्ट पेन जे लाइ हिकिड़ी वेन वेंदा NICD वारनि जी NICVD वारनि जी उन जो माना एडवाइस कयो तव्हां हींअर वञो यकदमि वेन घुरायो मूंखे कार में न वेहे पोइ मूंखे एडमिट कयो NICVD में उते जल्दी में मुंहिंजी एंजियोग्राफी कई हुई तकलीफ़ तमामु घणी हुई एंजियोग्राफी थी उन में पोइ ॿुधायूं तव्हांजो नंढियूं नंढियूं आर्टरियूं आहिनि उन में डिज़ीज़ आहे बाक़ी जेके मेन आर्टरी आहिनि उन में हिकिड़ी जो असां खोली छॾिया बाक़ी ॿियूं सही आहिनि अलहमदिल्ला उन खां पोइ मूंखे हुननि ICU में रहायो 2 ॾींहं जो करायो वेठा हुआ छो त मुंहिंजो सूरु इलाही हो त जेका बि ECG करंदो उहा सही न अचे ॿुधाए पियो त अञा हीउ माना सेट न आहे उन खां पोइ 3 ॾींहं मुंहिंजी मोकल थी वई ऐं हिते आयसि पर सूरु मूंखे न छॾे वरी 3 ॾींहं वियुसि लैक नेशनल में आर्थो जे डॉक्टर वटि उनखे ॾेखारियमि प्रोफेसर खे ॾेखारियमि त उनजो साहिबु तव्हांखे घटि में घटि 2 महीना बेड रेस्ट करणी पवंदी ऐं आराम करिणो हूंदो तव्हांखे इलाही धकु लॻी वियो आहे इन जे लाइ तव्हां घणी चुर न करियो वरी दवाऊं खाधियूं पोइ सूरु न थिए पोइ आमनेट NICVD टणो वञणु खणी वियुसि डॉक्टरनि खे ॾेखारणु त उते डॉक्टरनि खे ॾेखारियोसीं उन्हनि बि दवाउनि जो आहे सभई दवाऊं हलंदियूं ऐं तव्हां आरामु करियो अलाह बहितर कोन थो एॾी वॾी का सीरियस ॻाल्हि कान्हे ख़ैर ठीकु उन खां पोइ काफ़ी दोस्त छा त बाबा हाजी साहिबु गुम थी वियो भॼी वियो माण्हू जेतिरा माण्हू ओतिरियूं ॻाल्हियूं पोइ वरी सिंधी प्राइम मिनिस्टर जो सर्विस स्टेकियर आहे अलाह पाक जी मदद सां साईं सरदार शाह सूबाई वज़ीर तइलीम जीअं सेक्रेटरी साहिबु एडिशनल सेक्रेटरी सभिनी स्पेशल सेक्रेटरी साहिबान कमेटी सभिनी मेंबरनि जी महिरबानी जिन प्राइम मिनिस्टर ने तारीख़ में पहिरियों दफ़ो सर्विस स्टेकियर
हाणे उनजी लाइ मुख़्तलिफ़ दोस्त ॻाल्हियूं करणु लॻा त बाबा इहो कूड़ी ॻाल्हि आहे, मंज़ूरु कोन थियो आहे। जंहिं ॾींहुं असांजी एम्प्लॉइज़ अलायंस जी हैदराबाद में मीटिंग हुई, उहा मीटिंग ख़तमु थी, एक्शन कमेटी मीटिंग ख़तमु थी, त मूंखे हिकु ज़िम्मेवार माण्हू जेको उन कमेटी में वेठो उन फ़ोन करे ॿुधायो, हाणे सभु सिंध जे प्राइम मिनिस्टर खे मुबारक ॾियो, तव्हांजी सर्विस करे कमेटी सभिनी सां सही करे छॾी, मंज़ूरु थी वियो। शुक्र अलहमदिल्ला रखी त पोइ माण्हू वरी इन ते अलाए छो इहो 2021 खां पिया ॿुधूं ठगियूं आहे चाहे बाबा ठगियूं छा जिन कयो। हाणे जेके माण्हू 5 साल तंज़ीम में क़ाबिज़ रहिया, इहो त उन जो कमु हो त सिंध जे उस्तादनि जे हक़नि जी, सिंध जे उस्तादनि जे हर तरह जी तइलीम जी मालिकी कना, पर उन्हनि दोस्तनि कुझु बि न कयो। ऐं हींअर असांखे रीस करे कहाए पिया हुन हींअर जी 5 साल हुनखे मुलाज़िम जा हक़ जाॻिया आहिनि, इस्लामाबाद में मुज़ाहरा कनि ऐं कराची में मुज़ाहरा कनि। इहो सिर्फ़ु इनजे ॾेखारण जे लाइ हाणे इलेक्शन मथां आहे पेटलफ जी अनकरीब अनाउंस थियण वारी आहे त जीअं असां पाण साथ पाकिस्तान असीं उस्ताद लाइ मरूं था। हक़ीक़त में इहे सभु जेके बि असांजे मथां 5 सालनि में जेको प्राइमरी उस्तादनि जे मथां जेका तकलीफ़ थी आहे बख़ुदा, छो त हीअ किथे बि तोहमत लॻाइणु या कूड़णु इहो ख़ुदा पाक जो ॾोहो आहे ऐं न खुदो ईअं। पर हाणे जेको सभु को पंहिंजो पाण लोड़ींदो, असां नथा चऊं हाणे इल्ज़ाम नथा हणूं, टाइम मिलियो आहे, छो त हींअर तहरीकूं हलनि पियूं, चवंदा हुआ हिसाबु पॉलिटिक्स कोन थो करे। पोइ उन लाइ हींअर डॉक्टर मूंखे माना सीढ़ी इहे ॾाका चढ़ंदी बने कई आहे, पर 2-3 ॾींहं खां वरी आहिस्ता आहिस्ता वेंदो आहियां सेक्रेटरीट में। ऐं अलाह जी महिरबानी आहे, अलाह जी महिरबानी आहे, अलाह पाक जी जीअं लखे एहसान, छो त रब पाक जे हुकुम खां सवाइ पन कोन थो चुरे। असां मदद उन रब पाक खां घुरंदा आहियूं। ऐं असांजा ऑफिसर साहिबान जेके बि सेक्रेटरी साहिबु आहे या एडिशनल सेक्रेटरी साहिबु आहिनि, स्पेशल सेक्रेटरी साहिबु या कमेटी जा मेंबर, इवन साईं सरदार शाह आहे, साईं जो पीएस आहे अब्दुल हलीम सूमर साहिबु, इन्हनि सभिनी ज़ाती कोशिशूं आहिनि राति जी, जंहिंजे करे हीउ जेको असांजो कमु इलाही डेघ वारो हो, पर यकदमि मिनिस्टर थिया आहिनि, सभिनी खां सही थी विया आहिनि, कमेटी मेंबर सभु सही करे छॾिया आहिनि। ऐं इहो बि ॿुधाईंदो चीफ सेक्रेटरी खां बि सही थी विया आहिनि, हाणे हाई अथॉरिटी ॾे वियल आहिनि। कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि जेके हिते दोस्त चवंदा हाजी साहिबु तूं ज़ाहिर कर। ॾिसो आउं ज़िम्मेवार माण्हू आहियां, मूं वटि मिनिस्ट्री कापी बि वई आहे, जेका समरी ठही हुई न, जेका समरी ठही हुई CM साहिब जी सही सां या मिनिस्टर साहिब जी, उहो मूंखे साईं जन प्रोवाइड कई मूं वटि पई आहे। पर आउं ॿार न आहियां त उन शयूं आउट करियां। हालांकि इहे हो कंहिंखे कोन था ॾियनि, पर हुननि मूंखे एतमाद करे इज़तूं कयूं त मुंहिंजो आहे त उनजी इज़त रखां, भरम रखां। हाणे केरु एतबार करे त नथो करे, उनजी मूंखे का ज़रूरत न आहे, न को बसि अलाह पाक जी मदद थिए आहे मुंहिंजी आहे त सिंध जे प्राइमरी उस्तादनि खां ख़ुशहाल सां सिंध जे प्राइमरी उस्तादनि खे गज़ट मिली वञे त पोइ उन खां वधीक ॿियो कहिड़ी ख़ुशी हूंदी। छो हाणे मुंहिंजी थोरी चुरुपुरु कई आहे त मूं साईं सिकंदर खे चयो त साईं तव्हां पाए में त धणी जो ऐलान कयो, ऐं उन में शिरकत कोन करे सघंदुसि। पहिरीं मूं हुनखे चयो, दोस्तनि सभिनी खे ॿुधाए छॾियो त भाई हाजी साहिबु नटाए थो, या छो त असां एहतजाज में अचूं ऐं अॻियां न वञूं ऐं पोइ हिते भॼूं, इहो माना असांजे लाइ मौत जे बराबरि हूंदो आहे। पोइ हे दोस्त वरी पाण मुंहिंजे वरी कुझु थींदो आहे, जिते 4 माण्हू गॾु वञो उते हिक ॿिए सां इख़्तिलाफ़ात रखण जो जमहूरियत जो हुसन आहे। पोइ वरी दोस्तनि ॿियनि अनाउंस कयो इस्लामाबाद जे धरणे जो, पोइ किन वरी ॿिनि उनजे धरणे जी हिमायत बि करे छॾी। साईं सिकंदर मूंखे तमामु घणो चयो त साहिबु तव्हां महिरबानी करे लाई अचो ऐं दोस्तनि खे अपील करियूं धरणे में वधीक खां वधीक शिरकत कनि। बिल्कुलु इहो हक़ीक़त में त हीउ ॾिसो, हीउ असांखे सिंध जे मुलाज़िमनि खे जेके हक़ नथा मिलनि, सो तव्हां हरू तो वकाम जी केरु कोन थो वकाम ॼण के गवर्नमेंट रुको न पैसा असांखे ॾेई छॾे, को केरु कोन थो वकाम जी, ईअं न आहे। कंहिंखे पंहिंजे हर इंसान खे पंहिंजी इज़त प्यारे, पर केरु बि हुजे, केरु बि कोन थो वकाम जे हरू इहे वकाम जी आहे। ॿिए ॾींहुं धरणो कयो ॾिसो, हाणे कामयाबी जो राज़ वॾे में वॾो इहो राज़ आहे त असां सिंध जा सभु मुलाज़िम पंहिंजो फ़र्ज़ सम्झी धरणे में शिरकत करियूं, पोइ रिज़ल्ट अलाह पाक ॾींदो।
पर असां सिर्फ़ु सोशल मीडिया ते वेही हिक ॿिए जे ख़िलाफ़ लिखूं, सोशल मीडिया ते वेही ग़लति तासुर ॾियूं, सोशल मीडिया ते सिर्फ़ु कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जेके मूं हाणे नाला नथो वठां, जेके सिर्फ़ु सोशल मीडिया ते चवंदा वार करियो, पर अमली तौर ते उहो अचण जे लाइ तयारु न हूंदा आहिनि। ऐं घणियूं तनक़ीद उहे दोस्त कंदा आहिनि जेका हिकिड़ी तमामु ॾुखो ईंदड़ अमल आहे। ऐं उनजे करे सभिनी दोस्त जेके बि सिंध जा मुलाज़िम आहिनि, असां सिंध हुकूमत जो हिसो आहियूं। ऐं उन्हनि जे लाइ सभिनी खे गुज़ारिश कंदुसि त वधि खां वधि तव्हां 22 तारीख़ ते हिन एहतजाज में शिरकत करियो। तव्हांजी शिरकत सां ई असांजी कामयाबी सलाड़ी लाइ ऐं मूंखे पंहिंजे क़ाइदीन ते एतमाद आहे। जेके दोस्त क़ाइदीन आहिनि उहे इनशाला हिन दफ़े पंहिंजी सुठी हिकमत हुननि ठाही हूंदी, हिकमत ठाही हूंदी ऐं रब कंदो त उहा हिकमत जी कामयाबु थींदी। पर हाणे देरि त इलाही थी वई आहे, हिन में कोशिशि कोन्हे त हीअ असांखे एहतजाज जेको हो न उहो अॻे करणु खपंदो हुयो। बराबरि देरि आहे दुरुस्त आहे। हाणे दोस्तनि हिकिड़ो ऐलान करे छॾियो आहे त असां उन्हनि ऐलान खां पोइ हिते भॼण वारा न आहियूं, छो त माण्हू चवंदा त बाबा हाजी साहिबु मूं त अलाए छो सभिनी खां पोइ विकामजी वियो। अलाए विकाम ॾियण खां अॻे पहिरियां मौत खे तरजीह ॾिनसि। हीअ रब पाक कया वाइद शायदि ॼणो असांखे ख़रीद नथो करे सघे। मोहबत में त सिर्फ़ु कुर्बान आहे, ईअं न करियो ख़ुदा जो वास्तो थो। हरूभरू विकामजी आहे ऐं हाजी साहिबु भॼी वियो, मैदान छॾियो वञो, भॼण कयूं भारी सवाल ई कोन थो पए त भॼूं, जहिड़ो हाल आहे कॾहिं। ऐं मूं हमेशह जॾहिं बि धरणा आया आहिनि हिकिड़ी शइ कंदो आउं सॼी सिंध में डोर टू डोर ई वेंदो आहियां। हाणे हे दोस्त हींअर धरणनि जो ऐलान कयो त सही, जेके बि साईं सिकंदर साहब ॿिया बि दोस्त आहिनि, त इन्हनि सभिनी दोस्तनि खे उस्ताद जी दर मुलाज़िमनि जी जेके तंज़ीमनि सभिनी खे पंहिंजे घर वञणु खपंदो। पर हाणे हे दोस्त केतिरो न वर्किंग कई, हाणे इहा हिननि दोस्तनि खे ख़बर हूंदी। पर बहरहाल अलाह कंदो असांजी दुआऊं असांजी मोहबतूं दोस्तनि सां गॾनि। पर हिकिड़ी शइ ज़रूरु तव्हांखे ॿुधाईंदो आहियां, जेकॾहिं तव्हां दोस्त सभई सिंध जा मुलाज़िम जेके बि दोस्त हुयो सभई पंहिंजे हक़नि जे लाइ निकिरी वियो त आउं सम्झां थो त जदोजहद खां सवाइ हक़ कोन हूंदा आहिनि। ऐं जेतिरा जज हूंदा ओतिरा जल्दी मुतालबा मञिबा। जेतिरो देरि सां कंदा ओतिरो तव्हांखे वधीक क़ुर्बानी ॾियणी पवंदी। उनजे लाइ मुंहिंजी गुज़ारिश आहे तव्हां सभु दोस्त अचो, असां जेके ॿियनि सूबनि खे या वफ़ाक़ DRA मिले पियो। ऐं हिन अॼु लाइव जे मौक़े जे मुनासिब में जनाब बिलावल भुट्टो ज़रदारी जो जिसने अपनी बजट तकरीर में इलेक्शन कैंपेन में पूरी में कहा था तो कि मैं मुलाजिमों के 100% तनख्वाह बढ़ाऊंगा, या अभी जो वफाक ने 10% बढ़ाए तो उन्होंने तहरीक ऐलान कर दिया कि 50% बढ़ाओ। लेकिन सिंध के अंदर उनका दूसरा उसूल है, यहाँ पे जिन गवर्नमेंट यहाँ पे हुकूमत है, यहाँ पे हमारे साथ बड़ा सोतरी माहौल सलूक किया जाता है। तो मैं बिलावल से भी गुजारिश करता हूँ कि दूसरे सूबे DRA दे रहे हैं, वफाक दे रहा है, तो आपको सिंध हुकूमत को देना चाहिए। उसमें आपकी इज्जत है, हम भी सिंध वासी हैं। तो पीपल्स पार्टी की अला क़यादत है और खास वज़ीर सिंध सैयद मुराद अली शाह को भी मैं गुजारिश करता हूँ कि इतनी बजट में नहीं होगा आप जितना समझ रहे हो। खुदा ये आपकी इज्जत जिंदगी मुलाजमिन है, महंगाई बहुत ज़्यादा बढ़ चुकी है। देखो अभी अपनी तनख्वाहों के लिए मिनिस्टर और एजुकेशन MPS का अपनी 400 गुना तनख्वाह बढ़ाई है, जजों की 400 गुना बढ़ाई है, सब पे बढ़ाए। जो मुलाजिम बचा रहे ये तो माशाअल्लाह तो उनके साथ है, ज्यादा छोटे मुलाजिम हैं, तो खुदा उन पे रहम करें। सिंध हुकूमत को चाहे कि बिलावल को उनको हुक्म देना चाहिए कि मुलाजिमों को DRA दिया। तो इंशाल्लाह 22 तारीख को हैदराबाद कराची प्रेस क्लब पे इकट्ठे होंगे। बाकी जो दोस्त कहते हैं कि घेराव करेंगे, जलाव करेंगे, कोई नहीं, हम पुरअमन हैं, हम सिंध हुकूमत के मुलाजिम हैं, अपने हुकूक के लिए हम एहतजाज करेंगे। तो इंशाल्लाह मैं पूरी भी दूँ
کہ زندگی جتنے بھی سرکاری ملازم ہیں، جتنے بھی، چاہے وہ نائب کا صد ہو، چاہے وہ پروفیسر ہو، یہ سب کی عزت کا مسئلہ ہے. وہاں پہ سارے قائدین جتنے بھی تنظیم میں آئیں گی، ان کا جو بھی ممبر ہوگا وہ باتوں کے لیے جائے گا، یا ٹاکس کمیٹی وہی کریں گے، وہی لیڈ کریں گے. ہم ان کے سپاہی بن کے رہیں گے. آپ کی بڑی مہربانی. انشاءاللہ جلدی دوبارہ جو ہماری جو اصل جگہ تنظیم صورتحال ہے، الیکشن تھیڻ پئی وञे یا کچھ خوشخبریوں ॿुधाइण जे लाइ वरी ॿिए दफ़ा हाज़िर थींदासीं. तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी. अलाह तव्हां जिते हुजो, रब पाक तव्हांखे ख़ुशि रखे. असांखे दुआनि में यादि करियो. तव्हांजी वॾी महिरबानी. लख कुर्ब.